सुप्रीम कोर्ट ईमानदार वज़ीर आज़म बाबति रिमार्क्स खे हक़ीक़तुनि जे उबतड़ करार ॾेई छॾियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया जेको रिपोर्ट थियो आहे उहो बि हक़ीक़तुनि जी उबतड़ हो। जेको रिपोर्ट थियो उन ते सब्र ऐं बर्दाश्त कयो। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि। मीडिया जे दोस्तनि खे अदालती रद्द अमल न अचण खे एहतराम सां ॾिसणु घुर्जे। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स न आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, सुप्रीम कोर्ट ईमानदार वज़ीर आज़म बाबति रिमार्क्स खे हक़ीक़तुनि जे उबतड़ करार ॾेई छॾियो आहे। जेको रिपोर्ट थियो उहो बि हक़ीक़तुनि जो उबतड़ हो। जेको रिपोर्ट थियो उन ते सब्र ऐं बर्दाश्त कयो। चीफ जस्टिस चयो आहे त मीडिया जे दोस्तनि खे अदालती रद्द अमल न अचण खे एतिराम सां ॾिसणु घुर्जे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया सुप्रीम कोर्ट ईमानदार वज़ीर आज़म बाबति रिमार्क्स जे हक़ीक़तुनि जी उबतड़ करार ॾेई छॾियो आहे। अपडेट कयो पिया सुप्रीम कोर्ट ईमानदार वज़ीर आज़म बाबति रिमार्क्स खे हक़ीक़तुनि जी उबतड़ करार ॾेई छॾियो आहे।